हिंगोजा दरगाह आलिया पीर सैयद मोहम्मद आशिक अली शाह जिलानी कादरे देह सोह शरीफ़ ते सालाना वॾी जारही शरीफ़ इंतहाई अक़ीदत ऐं जोश ऐं जज़्बे सां रूहानी सां मुनक़िद थी। जारही शरीफ़ जी रूह परवर इज्तिमा जी सदारत ऐं ख़ासि दुआ पीर सैयद मोहम्मद सख़ी सरदार अली शाह जिलानी कादरी पाण फरमाई। जॾहिं त महफ़िल में सिंध, बलूचिस्तान, पंजाब ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां आयल हज़ारें आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरकत कई। इज्तिमा में मुल्क जे नामयारनि इल्मनि ऐं मुफ़्ती हज़रात इल्म ऐं फ़ैज़ सां महफ़िल खे मुनव्वर कयो, जिन में मुफ़्ती ग़ुफ़रान महमूद सियालवी रावलपिंडी, मुफ़्ती ख़िज़्र इस्लाम लाहौर, मुफ़्ती समर अब्बासी, मुफ़्ती कोकब नूरानी, मुफ़्ती अकरम सईद कराची ऐं सिंध जा नामयारा मुफ़्ती दोस्त मोहम्मद पीर जो ॻोठ, मोहम्मद इब्राहिम कादरी सखर, मोहम्मद आरिफ सईद सखर, मोहम्मद शफ़ी शिकारपुर, हाफ़िज़ अली अकबर कासमी लाड़काणो ऐं मुफ़्ती उबैदुल्ला ॾाहिरी शाहपुर जहानिया शामिल हुआ। महफ़िल जो आगाज़ कारी निसार अहमद कासमी लाड़काणो, कारी निसार अहमद दरगाह सोहो ऐं कारी मोहम्मद अबू बकर नवाब शाह जी रूह परवर तिलावत सां थियो। नात ख़्वानी जे दौरान एहतशाम अफ़ज़ल कादरी ऐं इनायतुल्ला कादरी, ताज मोहम्मद कादरी ऐं संदनि साथियुनि तरफ़ां नातूं पढ़ण दौरान जज़्बाती मंज़र ॾिसण में आया। इन मौक़े ते साहिबज़ादा पीर सैयद मोहम्मद अब्दुल कादिर शाह जिलानी, पीर सैयद गुल अहमद शाह जिलानी, पीर सैयद मीरान शाह जिलानी, पीर सैयद इस्माइल शाह जिलानी, पीर सैयद सिराज अहमद शाह जिलानी ऐं पीर सैयद सुहेल अहमद शाह जिलानी पिणु मौजूद हुआ। हिन जारही शरीफ़ में दरगाह आलिया जा 64 शागिर्द आलमनि हाफ़िज़नि जी दस्तारबंदी सां सरफ़राज़ कया विया। इज्तिमा जी इंतिज़ामी ज़िम्मेवारियुनि में कादरी तहरीक जा 40,000 नौजवान सिक्योरिटी ऐं नज़्म व ज़ब्त संभाले रहिया हुआ, जॾहिं त रेस्क्यू ऑफिसर तनवीर अहमद बलोच ऐं संदसि टीम पारां मेडिकल कैंप बि लॻाई वई। आख़िर में पीर सैयद मोहम्मद सख़ी सरदार अली शाह जिलानी कादरी दुआ घुरी, जंहिं में मुल्क जी सलामती, पाक फ़ौज इस्तेहकाम ऐं फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमाननि लाइ ख़ासि दुआऊं कई वयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।